खबर शामिल कंदा हलूं त बिरिया रोड में स्टेशन रोड वटि अवाम जे मसइलनि खे हल करण लाइ पीपी एमपीए सैयद मुराद अली शाह पारां खुली कचहरी मुनक़िद कई वई। अवाम पारां मसइलनि बाबति शिकायतूं कई वयूं। खुली कचहरी खे ख़िताब कंदे सैयद मुराद अली शाह चयो त असांजो कमु अवाम जे मसइलनि खे हल करणु आहे ऐं पीपल्स पार्टी हमेशह अवाम जी तर्जुमानी कई आहे। उन चयो त पीपल्स पार्टी शहीदनि जी जमात आहे। मुल्क अंदरि तरक़ी ऐं खुशहाली पीपल्स पार्टीअ खां सवाइ का बि जमात नथी आणे सघे। उन चयो त बिरिया रोड शहर अंदरि तरक़ियाती कमनि जो ॼार विछाए वेंदो ऐं अवाम खे बुनियादी सहूलतूं तरजीही बुनियादनि ते फ़राहम कयूं वेंदियूं। खुली कचहरी में बिरिया रोड जे सिटी सदर नदीम अख्तर आराइन चयो त असांजो मक़सदु अवाम जी ख़िदमत करणु आहे ऐं शहर अंदरि जल्द तरक़ियाती कम शुरू कराया वेंदा। उन मौक़े ते खुली कचहरी में हज़ारे माण्हुनि पीपी जियालनि ऐं वर्करनि समेत ॿियनि वॾे अंक में शिरकत कई।